बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु आऊं हिते शहदादपुर शहर जे भर में असांजे मशहूरु ज़मींदार ऐं सिंध आबादगार बोर्ड तालके शहदादपुर जे सदर न्याज़ बोदाणी सां गॾु मौजूदु आहियां उन जे लतीफ़ फार्म ते। त न्याज़ सिंध जेका जेतिरी हिन जी ज़मीन आहे 200 एकड़, त हिन ते तक़रीबन जेको आहे सो कणिक जेका काहे पियो, को 2-3 सालनि खां उहा सॼी खीरे ते काहे पियो। ऐं बनी बि हिन वटि हाई क्लास जी बनी पाए त ढिली बनी पाए, ॿई क़िस्म जी बनियूं आहिनि, पर तक़रीबन जेको आहे सो 80% कणिक जेका आहे सा उहा काहे पियो खीरे ते। त अॼु असां जेको आहे सो न्याज़ खां पुछंदासीं त जेको तव्हां हीअ खीरे ते कणिक काहे पिया, इन जो तरीक़ेकार छा आहे, पहिरीं असांजे आबादगारनि खे ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आदाब मोहम्मद ख़ान, आउं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां जेको आहे सो आयो ऐं मुंहिंजी ज़मीन ते मूंखां कणिक जे हवाले सां पुछणु। अदा हीअ जेको आहे सो पोयनि आऊं 5 सालनि खां जेका आहे हीअ खीरे ते कणिक पोखियां पियो। असल में हिन जो तरीक़ेकार इहो आहे, असां वटि जेको आहे असांजी ज़मीन जेका आहे वणनि वारी आहे। हिन ज़मीन में असांजी वणनि जूं जेके वणाठियूं आहिनि उहे बि ज़मीन में असां जेको आहे रोटावेटर सां जेको आहे सो मिलाए छॾियूं आहिनि, जेको मिल्चिंग लाइ त हीअ असांजे लाइ ऑर्गेनिक मादो थी वञे। हिन ज़मीन में जेको आहे असां ज़मीन जेको आहे हुनखे हिन ठाहिण जो असांजो तरीक़ो इहो हुयो, वण हुन में हुया, वणनि खां पोइ असां हिन में हिकिड़ी गोबल हलाईसीं, हिकिड़ो रोटावेटर, उन खां पोइ वरी गोबल ऐं पोइ रोटावेटर। उन खां पोइ असां ॿिज हिन में 50 किलो कणिक जो ॿिज बेनज़ीर जिन्स आहे, उन खां पोइ 1.5 बोरी DAP ऐं पंहिंजो अधु बोरी अमोनियम सल्फेट, 8 किलो ह्यूमिक एसिड ऐं 2 किलो चिलेटेड ज़िंक, उहो असां हिकिड़े तरपाल ते हुनखे मिक्स करे गॾाए असां छटे ऐं उन खां पोइ हीअ ट्रैक्टर जा जेके बसर वारा खिरिया आहिनि, खिरे जो तरीक़ेकार हीअ आहे। हीअ आम जेको खिरे वारो हर आहे, इन खे तव्हां 2.5 फुट ते चोटी बाय चोटी सेट करियो ऐं हुनजी टापलिंग ट्रैक्टर जी बंदि कंदो त हीअ खिरियो भले वणनि वारे हर जो बि खिरियो हीअ ठहंदो। उहो छटे असां हिनखे पाणी भरायो। पाणी भराइण खां पोइ जेको आहे सो असां हिनखे 15 ॾींहं लाॻाणो ॾिनोसीं। उन में असां हिकिड़ी बोरी हिनखे नाइट्रोफास जी ॾिनी आहे। उन खां पोइ ॿिए पाणी ते असां हिनखे 1 बोरी यूरिया ॾिनी आहे। अञा हिनखे 1 बोरी यूरिया ॾींदासीं। हिन ई पोज़ीशन में जेको असां अॻे पोखियूं पिया, असां हुन मां टॉप पैदावार हिननि 8 एकड़ मां असां 78 मण एकड़ असां खई आहे। बाक़ी उहा आम ख़ासि जेका आहे उहा असांजी 55, 60, 65, 68, 70 मण जे लॻभॻि असांजी आम पैदावार ईंदी आहे। त आबादगार दोस्तों, ॻाल्हि हीअ आहे त हीअ जेका खीरे वारी कणिक आहे इहा चए थो सुठी पैदावार ॾिठी। उन जो जेको मेन फोकस जेको मूं पाण विज़िट कई आहे, जेकॾहिं आउं तव्हांखे कैमरा जी मदद सां ॾेखारियां, हिकिड़ो ॿूड़ो पटिया त हिन में तव्हां ॾिसंदो त हिन में टिलरिंग जेका आहे त हिकिड़े ई ॿूड़े में केतिरी टिलरिंग आहे, त हीअ 20-25 जेके आहिनि से माना हीअ थी विया आहिनि हिन में ॿूड़ा, ऐं टिलरिंग ज़बरदस्त आहे। त आउं तव्हां खां इहो पुछंदुसि त हिन में जेको तव्हां ॿिज ॾियो था खीरे में, उहो कहिड़ी पोज़ीशन में ॾियो था, पहिरीं सुक में ॾियो था या गप में ॾियो था, इहो आबादगार में थोरो ॿुधायो। असांजो ॿिज जेको आहे उहो शुरू में सभु पहिरीं छटे पोइ खीरो था ठाहियूं, जेको असां भाण सां गॾाए था छॾियूं। उन खां पोइ असांजो को बि ॿिज जो असां कोन था छटो कयूं। बाक़ी जेके ज़मीनूं कलराठियूं आहिनि त उन में असां वरी 25 किलो ॿिज शुरू में छटे छॾंदा आहियूं ऐं उन खां 25 खां 30 किलो असां वरी बाद में छटंदा आहियूं। छो जो उन में असांखे थोरो डाउट हूंदो आहे त किथे जेको कलर वधीक आहे त मतां न जर्मिनेशन करे इतफ़ाक़न, त पोइ मतां हू न थिए त भला हीअ मिक्स में थी वञे त पैदावार ते जीअं नुक़सानु न थिए, त उनजी पैदावार बि सुठी ईंदी आहे। अच्छा, ॿियो जेको मेन क्वेश्चन जेको असां तक़रीबन कंदा रहिया आहियूं, त उहो आबादगारनि खे तव्हां ॿुधायो त जेके आबादगार असांजा आहिनि उहे कणिक जा जेके भाण थियनि था मुख़्तलिफ़, जंहिंमें तव्हांजा फास्फोरसी या नाइट्रोजनी भाण या ॿिया भाण जेके बि आहिनि, उहे केतिरनि ॾींहंनि में कंप्लीट करे छॾीनि, उन खां पोइ माना वधीक जेको आहे ड्रैग न कनि। इन में मुंहिंजी जेका कोशिशि हूंदी आहे उहा 45 खां 50 ॾींहंनि में आउं पंहिंजा भाण कंप्लीट कंदो आहियां। मुंहिंजो इहो 5-6 साल खां वठी इहे तजुर्बा कयोसीं, थोरे पैमाने ते पोइ ॾिठोसीं त बहितरु तरीक़ो इहो आहे 45 खां 50 ॾींहंनि में पंहिंजा भाण कंप्लीट करे छॾियो। बाक़ी पोइ जेको पोटाश आहे, जे ॾिसो ज़मीन सुठी आहे त उन में तव्हां भले पंहिंजो पाणी सां गॾाए हुनखे हलायो, लिक्विड वारो ॾियो या हू छटो करियो, पर आउं जेको आहे फोलियर स्प्रे कंदो आहियां। उन में आउं 2 कंदो आहियां। हिकिड़ो आउं 50-55 ॾींहंनि ते हिकिड़ो फोलियर स्प्रे कंदो आहियां पोटाश ऐं अमानियो एसिड जो, ऐं ॿियो आउं लॻभॻि 70 ॾींहंनि ते फोलियर स्प्रे कंदो आहियां। उहो उन में अमानियो एसिड 250 ml ऐं 1.5 लीटर आउं लिक्विड वारो पोटाश आहे उहो स्प्रे कंदो आहियां। ऐं जेको पाणी सां असां गॾाए जेको फील्डिंग कंदा आहियूं उहो ई असां जेको आहे सो हुनखे फोलियर में कंदो आहियां। वॾी महिरबानी न्याज़ भाउ तव्हांजी, जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांखे असांखे लतीफ़ फार्म घुमायो। वॾी महिरबानी।